हाँ जी बिल्कुलु हिन वक़्तु जामशोर में सैयद ज़ैन शाह असां सां गॾु मौजूदु आहे। ताज़ो ई पंजाब जी जेका CM आहे मरियम नवाज़ पारां बयानु जारी कयो आहे त पैसो असांजो, दरिया असांजा, असां कैनाल ठाहींदासीं। इन हवाले सां सैयद ज़ैन शाह असां सां गॾु मौजूदु आहे, संदसि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं, ताज़ो ई मरियम नवाज़ जेको बयानु ॾिनो कीअं था ॾिसो? ॾिसो, बयानु हुनखे न ॾियणु घुरिजे आहे। ऐं सुञा पियो त इन नमूने सां मुल्क कोन हलंदा आहिनि। मुल्क कॉन्स्टिट्यूशन, ऐदनामा, एक्ट्स उन्हनि जी पासदारी करे ऐं उन ते हलंदा आहिनि। ॿियो त हींअर को अपोज़िशन में कोन्हे, हींअर उहा हुकूमत जे उहिदे ते आहे। उन करे उहो मामिलो जेको वियल हुजे इदारनि में, उन ते अहिड़े नमूने सां ॻाल्हाइणु ऐं सम्झां पियो त इहा तहज़ीब कान्हे। पर इनखे इन ते पहुचायो कयां, छो त इजाज़तनामो मिलियल आहे। सिंध जे माण्हुनि ताक़त जे ज़ोर ते, अवामी ताक़त जे ज़ोर ते 28 तारीख़ ते, 28 अप्रैल 2025 ते उनखे पोइते करायो आहे। 2024 में 8 जुलाई 2024 में असांजे प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान इन्हनि कैनालनि खे ठाहिण जो मीटिंग करे मिनट्स में फ़ैसिला करे मोकिलियो। उन करे इहो डिस्प्यूट ई पैदा कयल पाकिस्तान पीपल्स पार्टी जे को चेयरमैन जो ऐं मुल्की सदर जो आहे। उनजे करे हाणे हुनखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो। उन करे असां घुर था करियूं इनखे प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर जे ज़रिए हे कैनाल्स वापसि वठी छॾे त इहो मामिलो ख़तमु थींदो। बाक़ी तक़रीरूं असेंबलीअ में ऐं ॿियो सिंध जे माण्हुनि जे अखियुनि में धूड़ विझण जी कोशिशि न कनि। असां हिननि जे ख़िलाफ़ु न आहियूं। जिन तक़रीरूं कयूं आहिनि त ठीकु आहे, पर हींअर अपोज़िशन में कोन्हनि, हींअर हुकूमत में। हींअर उहे कैनाल रद्द खपनि ऐं ज़मीनूं जेके सिंध में अलॉट थियूं आहिनि उहे ख़तमु थियणु खपनि। न को पीपल्स पार्टी ज़मीनूं थी ख़तमु करे, न कोई प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान चीफ मिनिस्टर नथो ख़तमु करे, ऐं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान नथो कैनाल वापसि करे, ऐं असेंबलीअ जो जेको शुगल पिया कनि, इन सां असीं मुतमइन न थींदासीं। अॼु ताईं सिंध जा मुलाज़िम सरापा एहतजाज आहिनि, उन्हनि जा मुतालबा जेके आहिनि हुकूमत हिन वक़्त ताईं मंज़ूर नथी करे, छा चवंदो हुन में? हिते जो तरीक़ेकार ईअं रहियो आहे। तव्हां ॾिठो हूंदो उस्तादनि जो, मेडिकल जे एम्प्लॉइज़ जो, नर्सिस जो, ॿियनि जो, जॾहिं बि जेके इशूज़ रियल इशूज़ आहिनि उन्हनि खे हल करण जो को सिधो रस्तो आहे कोन। सेक्रेटरी वटि दान ॾिजे, चीफ सेक्रेटरी वटि, इहे आहिनि रस्ता सिधा ब्यूरोक्रेटिक, उते केरु ॿुधण वारो कोन्हे। उन करे जंहिंखे जेको तरीक़ो सम्झ में ईंदो उहो करे थो। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस हीउ फ़ैसिलो कयो आहे, इहो माना बेयारो मददगार थी, न त इन इहो फ़ैसिलो कयो आहे त असीं एहतजाज था करियूं सिंध नेशनल पार्टी इन जे मुतालबनि जी त पेंशन उनजी ज़िंदगी भर क़ाइमु रहे, या उन ते उहे बेनिफिट्स न वञनि जेके ॿियनि प्रोविंसिस में आहिनि। असीं सम्झूं पिया त उन्हनि जे जाइज़ मुतालबा आहिनि। उन करे असीं भरपूर हिमायत कंदासूं, उन्हनि सां राब्तो कंदासूं। सिंध नेशनल पार्टी तव्हां लाइ छा करे सघे थी, कॾहिं पब्लिक डिमॉन्स्ट्रेशन वग़ैरह कंदा त उन में असीं शिरकत कंदासूं, पर हू असां में उमेद केतिरी था रखनि। सो जेको बि तरीक़ेकार रखियूं असीं उन्हनि जी मदद कंदासूं, ऐं जेका हिननि जी एहतजाजी मुहिम आहे उन में पार्टी खे बि चयल आहे, इंशाल्लाह पार्टीअ कारकुन जिते किथे शिरकत कंदा। जी बिल्कुलु सैयद ज़ैन शाह जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि चयो त सिंधू मथां जेके कैनाल आहिनि उहे कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि, हर हाल में उन्हनि खे असां रद्द कंदासीं, ऐं जेके सिंध जे मुलाज़िमनि जा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे मंज़ूर कया वञनि। कैमरामैन सफदर सुमरो सां गॾु सरफराज़ कोरेजो, WTN न्यूज़ जामशोरो।